अवांखे अपडेट कयूं। गौसपुर में हथियारबंदनि घर ते कहा फायरिंग, नौजवान कतल। गोठ शरीफ बाजकाड़ी में 35 वरियनि जो असलम बाजकाड़ी मारिजी वियो। वाक़े बाद हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। मक़तूल जी ज़ाल बेहोश। पुलिस पहुंची लाश गोसपुर अस्पताल आंदो। डॉक्टर न हुजण सबब करमपुर मुंतकिल। ॻोठाणनि मौजूब वाक़ियो चौपायो माल जी भेल तां पेश आयो आहे। जांच कयूं पिया पुलिस जो चवण आहे। ख़बर असां शेयर कंदासीं। गोसपुर खां हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान कतल। गोठ शरीफ बाजकाड़ी में 35 वरियनि जो असलम बाजकाड़ी मारिजी वियो। वाक़े बाद हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। मक़तूल जी ज़ाल बेहोश। पुलिस पहुंची लाश गौसपुर अस्पताल आंदो। डॉक्टर न हुजण सबब करमपुर मुंतकिल। ॻोठाणा मौजूब वाक़ियो चौपायो माल जे भेल तां पेश आयो आहे। जांच कयूं पिया पुलिस जो इहो चवण आहे। तफ़सील मालूम कंदासीं। बरकत भयो खाजी कड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बरकत, आवाज़ अचे पियो अव्हांखे? ॿुधाईंदो हलां त संगवानी लिंक रोड ते जमाल थाणे जी हद जे शरीफ बाजकाणी में 4 अणॼातल हथियारबंदनि पारां घर ते घर मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबब गोलियूं लॻण सबब घर धणी 35 वरियनि जो असलम उर्फ दंगल बाजकाणी गोलियूं लॻण सबब थॾे ते मारिजी वियो आहे। हथियारबंद आसानी सां जमाल दौरे वारे इलाइक़े ॾांहुं फायरिंग कंदा फरार थी विया। अहिड़े वाक़े बाद मक़तूल जे घर में कोहराम मची वियो आहे। संदसि ज़ाल बेहोश थी वई आहे। इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे, पर जवाबदार पुलिस जे पहुचण खां अॻु में ई फरार थी विया हुआ। मक़तूल जा वारिस लाश खणाए गौसपुर जी सरकारी अस्पताल में आंदो, जिते सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुजण सबब खेसि करमपुर सरकारी अस्पताल तां मोकिलियो वियो आहे। ॻोठाणनि ॿुधायो आहे त वाक़ियो चौपाए माल जी भेल तां कुझु ॾींहं अॻु बाजकाणी बिरादरी ॿिनि धुरनि में शुरू थियो हो। ॿिए पासे जमाल पुलिस वाक़े जी एनसी दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। आख़िरी इतलाउनि ताईं हद जी पुलिस वाक़े जो न ई केस दाख़िल करे सघी आहे, न ई वरी कातलनि जी गिरफ़्तारी अमल में आणे सघी आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।